दोस्तों, सिंधी अदब की दुनिया में शामिल क्यों था एक बेहद खूबसूरत कहानी मोहब्बतन जो ज़ायको भी केॾो न अजीब हूंदो आहे। हू साणस एक दावत में मिलियो हो। उहा बेइंतहा सुहिणी हुई ऐं संदसि चाहींदड़नि जो हिकु वॾो तादादु रुगो हिन सां कुझु जुमलनि ॻाल्हाइण लाइ आतो हो। जॾहिं त हू शख़्स हिकु आम इंसान हो जंहिं ते कंहिं बि ख़ासि ध्यानु न पए ॾिनो। दावत जी पुॼाणीअ ते उन शख़्स खेसि काफ़ी पीअण जी दावत ॾिनी जेका खेसि ॾाढी अजीब लॻी। उहा सदा मलूक छोकिरी जंहिंजे मदाहनि जो तादादु बेइंतिहा हो, तंहिंखे पंहिंजी तबियत जी नरमीअ जे करे उन जी दावत खां इनकार करणु ख़राबु लॻो ऐं हू ॿई हिकु कॉफ़ी शॉप में अची वेठा। छोकिरो ॻाल्हाइण खां लहराए रहियो हो ऐं संदसि घबराहट जे करे छोकिरीअ खे बेचैनी थी रही हुई। हिन अंदर में सोचियो, हिते वेहण खां त चङो आहे मां पंहिंजे घर हली वञा। काफ़ी मिलण खां पोइ छोकिरे बेरे खे सॾु कयो ऐं चयाईं, थोरो लूणु मिलंदो, मूंखे पंहिंजी काफ़ीअ में विझणो आहे। आवाज़ मथां हो। काफ़ी हाउस में वेठल हर माण्हूअ छोकिरे खे घूरे ॾिठो। लूण जो घुरणु केॾो न अजीब हो। छोकिरे जो मुंहुं ॻाढ़ो थी चुको हो, पर बेरे जे लूणु खणी अचण खां पोइ हिन उहो पंहिंजी काफ़ी में विधो ऐं पीअण लॻो। छोकिरी हैरान थी वई। हिन ताजिब वचां छोकिरे खां पुछो, इहा तुंहिंजी कहिड़ी आदत आहे? मां जॾहिं नंढो हुउसि त असांजो घरु समुंड जे किनारे ते हूंदो हो। छोकिरे वराणियो, मूंखे समुंड में खेॾणु वणंदो हो। समुंड जो ज़ाइको वणंदो हो। समुंड जे पाणीअ में अहिड़ो ई ज़ाइको हूंदो हो जेको लूणियाठी काफ़ीअ में हूंदो आहे। हाणे मां जंहिं वक़्तु बि लूणियाठी काफ़ी पीअंदो आहियां त सदाईं पंहिंजे नंढपिण खे सारींदो आहियां। मूंखे पंहिंजो शहरु यादि ईंदो आहे जंहिंखे मां ॾाढो यादि कंदो आहियां। मूंखे पंहिंजा माइट यादि ईंदा आहिनि जेके अञा बि उते रहनि था। उहो सभु चवंदे छोकिरे जूं अखियूं ॻोढ़नि सां भरिजी वयूं। छोकिरीअ जे अंदर में ॼण वढ पइजी विया। हुन सोचियो, हिन जे अंदर में अहसासनि जी केॾी न सचाई आहे। हीअ त दिलि जी गहराईअ सां सोचे थो। हिकु मर्द जेको पंहिंजे घर खे यादि कंदे ॻोढ़ा ॻाड़े सघे थो, तंहिंखे पंहिंजे घर जो केॾो न ख़्यालु हूंदो। हीउ केॾो न ज़िमेदार माण्हू आहे। इहो सभु सोचींदे हुन पंहिंजे बारे में छोकिरे सां ॻाल्हाइणु शुरू कयो। पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजे नंढपिण जूं ॻाल्हियूं, पंहिंजे ॻोठ ऐं पंहिंजे ख़ानदान जूं ॻाल्हियूं। इहा कचहरी ॾाढी हसीन हुई ऐं संदन कहाणीअ जी बहितरीनु शुरूआति हुई। हाणे हू मिलण लॻा हुआ ऐं छोकिरीअ ॼातो हो त हीउ उहो छोकिरो आहे जेको संदसि सोच खे मुकमिल नमूने सां सम्झी सघे थो। हिन में बर्दाश्त जी सघ आहे, दिलि जो नरम आहे, ख़्यालु रखंदड़ आहे ऐं हिन जी मोहबत में गर्मी आहे। हू अहिड़ो त हसीन इंसानु आहे जंहिंजी गैर मौजूदगी रूह खे घाए विझे थी। छोकिरीअ खे छोकिरे जी लूणियाठी काफ़ीअ शुक्रगुज़ार बणाए छॾियो। उहा शुक्रगुज़ार हुई उन साथ जी जेको खेसि उन काफ़ीअ वसीले नसीब थियो हो। हाणे त कहाणी परियन शहज़ादनि जी कहाणियुनि वांगुरु हुई। हिकु शहज़ादी शहज़ादे सां शादी कई ऐं ॿई ख़ुशि गुज़ारणु लॻा। उहा जॾहिं बि हुन जे लाइ काफ़ी ठाहींदी हुई त उन में लूणु ज़रूरु विझंदी हुई, छाकाणि त उहा ॼाणंदी हुई त खेसि लूणियाठी काफ़ी ॾाढी पसंदि आहे। 40 साल गुज़री विया। मुड़ुसु वफ़ात कई ऐं पंहिंजी ज़ाल लाइ हिकु ख़त छॾे वियो। मुंहिंजी मिठी, महिरबानी करे मूंखे माफ़ कर, छाकाणि त मुंहिंजी तोसां गुज़ारियल सॼी हयाती कूड़ हुई। जेतोणीकि मूं तोसां सिर्फ़ु हिकिड़ो कूड़ ॻाल्हायो हो, लूणियाठी काफ़ीअ जो। तोखे यादि आहे त जॾहिं असीं पहिरियों भेरो मिलिया हुआसीं, तोसां मिलण महिल मां एॾो घबरायल हुयुसि जो मूंखे बेरे खां खंडु घुराइणी हुई ऐं घबराहट वचां मूं हिन खे लूणु चई छॾियो हो। हाणे हुन ॻाल्हि खे मटाइणु मुंहिंजे लाइ ॾुखियो हो, सो मां बि अॻियां विखूं खणंदो वियुसि। मूंखे कॾहिं बि ईअं न लॻो त उहो को असांजे मिलण जो शुरूआती तरीक़ो हूंदो। पंहिंजी ज़िंदगीअ में मूं अलाए भेरा इहा कोशिशि कई त तोखे सच ॿुधायां, पर मूंखे ॾाढो डपु थींदो हो, छाकाणि त मूं पंहिंजे अंदर में उहो वाइदो कयो हो त मां तोसां को बि कूड़ न ॻाल्हाईंदुसि ऐं हाणे जॾहिं मां मरी रहियो आहियां त मूंखे कंहिं बि शइ जो ख़ौफ़ कोन्हे ऐं मां तोखे सचाई ॿुधाइणु चाहियां थो त मूंखे लूणियाठी काफ़ी सफ़ा पसंदि नाहे। केॾो न ख़राबु ज़ाइको आहे, पर मां सॼी हयाती इहा पीअंदो रहियुसि, छाकाणि त तुंहिंजे हथनि जी कंहिं बि शइ पीअण खां मूंखे कॾहिं बि नहकार न करणी हुई। तोखे पंहिंजो पाण सां रखणु
मुंहिंजी हयातीअ जी सभ खां वॾी ख़ुशी हुई। जे मूंखे ॿी हयाती मिली न त बि तोखे ॼाण घुरंदुसि ऐं सॼी हयातीअ जो हिकु हिकु पल तोसां घारणु घुरंदुसि, भली पोइ छो न मूंखे सॼी उमिरि अहिड़ी लुणियाठी काफ़ी पीअणी पवे। संदसि ॻोढ़नि खत खे आलो करे छॾियो हो। हिकु ॾींहुं कंहिं उन औरत खां पुछो, लुणियाठी काफ़ीअ जो ज़ाइको कहिड़ो हूंदो आहे? अखियुनि में लुड़क ऐं मुख ते मुर्क पखड़ींदे इन वराणियो, जेकी मोहबत कंदा आहिनि उन्हनि खे उन ज़ाइके जी ख़बर हूंदी आहे ऐं पक सां उहो बहितरीनु ज़ाइको आहे।